नाज़रीन सबको न्यूज़ सां हाज़िर आहियूं। उमरकोट खां असां रिपोर्ट शेयर कई आहे असद अली भुरगड़ी। रिपोर्ट मूजिब उमरकोट सिटी वार्ड नंबर 10 वेहरो चूंडियल नाज़िम इंफॉर्मेशन सिक्योरिटी पीपल्स पार्टी अगवान बुरहान कुंभर जे हल्के में तेज़ बरसात सबब केतिराई घर ड्रही पट थी विया आहिनि। उते ॻोठाणा शदीद परेशान आहिनि। अञा ताईं ॻोठाणनि खे को बि रिलीफ नाहे ॾिनो वियो। असां सियासी ऐं गैर सियासी अगवाणनि खे गुज़ारिश कयूं था त हिन ॾुखी सूरत हाल में वार्ड जे ॻोठाणनि जो साथ ॾिनो वञे। जी हाँ नाज़रीन, अचो त वधीक ॾिसूं था असद अली भुरगड़ी जी हिन रिपोर्ट में। जी दादा असां वटि होटल लाॻे गाॾियूं अचे थियूं। असांजा ॿार हींअर जेके लौंगड़ा बुख तर वेठा आहिनि, अचण लाइ केरु माण्हू तयारु कोन्हे, केरु ख़बरचार कोई वठण लाइ कोन्हे त भई कहिड़ो नुक़सानु थियो आहे, छा ग़रीबनि सां ज़ुल्म आहे, कहिड़ो ग़रीबनि सां हालत लॻी पई आहे, सम्झे न, केरु अचण लाइ तयारु कोन्हे। साईं अहिड़ी हालत लॻी पई आहे, हाणे बचा असीं करियूं। घर बार सभु किरी विया आहिनि, ॿार बुखिया वेठा आहिनि, सभु बुखे असांजे को खाइण लाइ मानी पचाइण लाइ का रहियो कोन का शइ, ईअं वेठा आहिनि, ॿार नेराणा वेठा आहिनि। बिरान कुंभार ते असां ॾिसण लाइ कोन थो अचे। जॾहिं वाटनि जो टाइम थिए सभु को ढोड़ी था अचनि, सही था अचनि, कुंभार अचनि, बिरान कुंभार अने हींअर असांजे धणी कोन थो थिए। असीं ग़रीब माण्हू केॾांहुं वञूं? असां में हालत लॻी, असां 3 ॾींहं थिया ॿार बुखिया वेठा आहिनि, कोई जॻह कोन जेको उते असीं मानी ॿारनि खे पचाए ॾियूं। असांजी मदद करण लाइ चाहियो आयो असां गवर्नमेंट जो चाहियो, असां ग़रीबनि जी हिमत करियो पिया। असां वटि का शइ कोन रही आहे, ॿार असांजा बुख पिया मरनि, सॼा घर भर असांजा किरी विया, गीसली ॿार कढिया आहिनि, भित ॿारनि ते किरियूं आहिनि। बिरान बंगले ते वेठो आहे, साईं बंगलनि में वेठा आहिनि। असीं ग़रीब माण्हू किथां आहिनि? वाटनि ते अचे हुतां साईं थियनि, हुतां साईं, हाणे असांजा केरु धणी कोन था थियनि। हाणे बचा असीं करियूं केॾां?